नाज़िन वाक़िया खां कंदासीं चक भरिसां महर ऐं जतोई तकरार तां फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। चक भरिसां महर ऐं जतोई तकरार तां फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। तफ़सील मालूम कयो था निसार जागीरानी टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। निसार कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुलु चक लॻ महर जतोई खूनी तकरार हिकु दफ़ो वरी भड़कियो थियो आहे। चक ऐं मोहम्मदाबाद जे विच में आराई ब्लाक ते वेठल कबरा महरनि जे घरनि मथां जतोई दौर जे हथियारबंदनि जदीद हथियारनि सां फायरिंग करे ॾिनी। फायरिंग में माल चालींदड़ जेको नींगर आहे मोहम्मद साले पुट बाद ॾिनो कबरो महर जेको मौक़े ते क़तल थी वियो आहे। नौजवान मोहम्मद साले कबरो महर जे क़तल खां पोइ धोइन में जेको हिकु दफ़ो वरी छिकताण वधी वियो आहे। इतला ते एसएचओ चक तारिक हुसैन खोसो जेको पुलिस नफ़री साण करे वाक़ियो वारे हंधि पहुतो आहे ऐं हिते क़तल थियल जेको नींगर आहे मोहम्मद साले महर हुनजो लाश पंहिंजे तहवील में वठी चक अस्पताल मुंतकिल कयो आहे जिते जेको आहे नींगर जो पोस्टमार्टम कयो पियो वञे ऐं पोस्टमार्टम बाद जेको लाश आहे उहो वाटनि हवाले कयो वेंदो। जी निसार जागीरानी, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।